इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही अजमाइन। मुजाहिद प्यारे दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानुहु अणकड़िया एहसान जे रब करीम असा के मदीने वाले साईं जी उम्मत में शामिल फरमाया। सोने नबी जी उबदारन में गुलामन में महबूब जी मोहब्बत दारन में रब असा शामिल फरमायो। चो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। उन महबूब जे मीलाद पाक जो मुबारक महीनो सुभान अल्लाह अची चुको आ, जिन्हें यकीनन हर सुन्नी हर आशिक रसूल खुशी में टिड़े थियो। बेशक महबूब जी आमद थी, आशिकन जा वारा नियारा थी विया। गरीबन चयो तो असांखे गमखार मिली वियो, मिस्कीनन चयो तो असांखे मददगार मिली वियो, हीनन चयो तो असांखे हामी मिली वियो, नबीयन चयो तो असांखे इमाम मिली वियो, रसूलन चयो तो असांखे ताजदार मिली वियो, सरदारन चयो असांखे सरदार मिली वियो, करमी फकीरन हुबदारन चयो तो असांखे दिल जो दिलबर महबूब मिली। जे महबूब जी सिफत ऐं सना तारीफ ऐं तौसीफ अल्लाह पाण पंहिंजे कलाम में बयान पियो करे। बस गाल तो दंग थी वही न, एक नुक्ते ते गल मुक गई। जंहिंजी वाखाण खुद अल्लाह पाण करे, उन सोने जो छा शान ऐं छा इज्जत ऐं छा अज़मत हूंदी। दोस्तान मोहतरम, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू जल्ल शानो पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, वतकल्लुबक फिस्साजिदीन। ए महबूब सजदे कंदड़न में तुझो मुंतकिल थींदो रहण बि मां रब ॾिसी रहियो आहियां। सजदे करण वारन में तुझो मुंतकिल थियण, इहो हिकिड़ो राज़ आहे जेको क़ुरान बयान कयो। तव्हांजो मां भरपूर तवज्जो चाहींदुसि। चार कन करे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदव। ॿई अखियूं हेॾे दिल बि हेॾे, तो पोइ महबूब जी वाखाण ॿुधंदे मज़ो बि ईंदो न।
इहो हिकिड़ो राज़ आहे जेको रब करीम बयान फरमायो तो महबूब सजदे करण वारनि में तूं मुंतकिल थींदो रहे। मां रब ॾिसां पियो मुंहिंजे निगाहुनि में हुई कीअं जो सोने नबी जो नूर हजरत लजपाल नबी जे नूर के रब पूरी कायनात जे तखलीक का अग में पैदा कयो हुयो। जमीन न हुई, आसमान न हो, सिज न हो, चंद्र न हो, तारा न हुया, जन्नत न हुई, जहन्नम न हुई, फलक अर्श कुर्सू जिन्न मलाइक इंसान उत्तर ओभर दक्षिण ओलह वण टिण बूटा तू मां कुछ न हुयासी मोहम्मद जो नूर अभी उन नूर की रब चिमकाई छॾियो। उन नूर के अल्लाह पांजी नजरे निगाहे करम सां निहारियो ऐं उन नूर जे जलवे पांजे रब जी ज़ात जा जलवा पे ॾिठा। हजरत आदम जी तखलीक पोथी आसमान जमीनूं पो पैदा थियूं पर मुझे लजपाल नबी जो नूर सारी मखलूकात का अग में रब पैदा कई। जने अल्लाह चाहो तो मुझे महबूब के हिन धरती ते जलवगरी कराया तो हजरत आदम के रब पैदा फरमाया। पंहिंजे करम वारे हथन सां हजरत आदम जे वजूद के जोड़ियो वियो। उन पाक मिट्टी के तस्नीम जे जन्नत जे पाणियुनि में ॻोहियो वियो। जॾहिं हजरत आदम अलैहिस्सलाम जो वजूद ठही तैयार थियो व नफ़ख्तु फीहि मिन रूही रब्बुल आलमीन पंहिंजो रूह हजरत आदम में फूकियो तो बाबो आदम जीरो थी वियो। सैयदना आदम जिंदा थी उथी वेठो तो ओ नूर मोहम्मदी जेको उफ़क़ ते चमकी रहियो हुयो उनके रब करीम हजरत आदम जी पेशानीअ में रखायो। काथे रखायो? ॻाल्हायो काथे रखायो? सैयदना आदम अलैहिस्सलाम जी पेशानी में रब नूर मोहम्मदी के बतौर अमानत रखायो। वो हजरत आदम अलैहिस्सलाम जन्नत में रहो पियो हो न तो मलाइकन पे सजदा कया तो वे आदम के सजदा न हुया वे नूर मोहम्मदी के सजदा। जने हजरत आदम अलैहिस्सलाम जो औलाद वधियो तो इहो नूर मोहम्मदी रब हजरत नबी शीत अलैहिस्सलाम जे पेशानी में मुंतकिल कयो। करे नबी शीत अलैहिस्सलाम जे पेशानी में मुंतकिल थियो तो इहो नूर मोहम्मदी पाक पुछन खां पाक पेटन खां पाक वजूदन खां अल्लाह जे तौहीद जे मञण वारन वजूदन खां रब जे हुजूर में सजदे करण वारन वजूदन खां मुंतकिल थींदो एक नबी का बे नबी जे तरफ एक अल्लाह जे बरगुज़ीदा बानी का बे बरगुज़ीदा बानी जे तरफ मुंतकिल थींदो। सजदन करण वारन में वो नूरे मुंतकिल नूरे मोहम्मदी
मुंतकिल थींदो हजरत बाबा आदम सोने खां हलंदे हलंदे इहो नूर हजरत इब्राहिम खलील जी पेशनी इब्राहिम खलील खां इहो नूर हजरत इस्माइल ज़बीहुल्लाह जे पेशानी पाक रे मुंतकिल थियो मुंहिंजा दोस्तो हजरत इस्माइल खां थींदो किनाना खां थींदो काब खां थींदो लोई खां थींदो इहो नूर मुहम्मदी मुंतकिल थींदो थींदो जनाब हाशिम जे पेशानी में आयो जेॾीमहिल हीअं हलंदो हो न त उनजी पेशानी चिमकंदी हुई ऊंदाही रात में ईंदो हो त रोशनी थी वेंदी हुई हजरत हाशिम खां इहो नूर जनाब अब्दुल मुतलिब ने मुंतकिल थियो हजरत अब्दुल मुतलिब खां इहो नूर हजरत अब्दुल्ला ने मुंतकिल थियो हजरत अब्दुल्ला खां इन नूर जो ज़ुहूर बीबी आमिना साईं जे पाक बतन ने मुंतकिल थियो ऐं 12 रबीउल अव्वल जे सुबुह ते इन नूर जो ज़ुहूर मोहम्मद मुस्तफा जे वजूद जी सूरत इहो जेको प्रोसेस हुयो न हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत अब्दुल्ला साईं ताईं जेकी बि मुंहिंजे महबूब जा ॾाॾा जन खां नूर मुहम्मदी मुंतकिल थींदो आयो रब जो फरमायो त कल्लु बक फिसाजिदीन महबूब सजदन करण वारनि में तुंहिंजो नूर मुंतकिल थींदो आयो तुंहिंजा ॾाॾा सभई उम्रत जो सजदो करण वारा हुया महबूब जे ॾाॾनि में कोई भी काफर न हो कोई मुशरिक न हुयो हुजूर जे वालिद हजरत अब्दुल्ला खां वठी हजरत अब्दुल मुतलिब खां वठी हजरत हाशिम खां वठी हजरत काब हजरत लोई खां इहो हजरत इब्राहिम इस्माइल खां जनाबे हजरत सैयदना आदम अलैहिस्सलाम ताईं जेतिरा बि मदीने वारे साईं जा ॾाॾा हुया उहे सब मोमिन मुसलमान मुवहिद रब जे सजदन करण पुट तव्हां समझी ॻाल्हि न समझी इहो राज़ आहे जेको क़ुरान जे चंद लफ़्ज़नि में रब बयान कयो वहाबी किताब लिखियो आहे माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह तो मदीने वाले साईं जी अमड़ जी जल जहन्नम में वहां भी लिखियो आ तो मदीने वाले साईं जो बापू साईं मुसलमान कोन हुयो माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह जेकॾहिं नबी जी अम्मा जे लाइ इहे लफ़्ज़ चवे तो पोइ बाक़ी जन्नत में बिठाई कंहिंजे लाइ तो मुलनि जे लाइ बि जन्नत ठाही जे मोहम्मद जी अम्मा जन्नत में न वेंदी तो पोइ केरु आहे जेको जन्नत में पुट समझो था ॻाल्हि के बद मज़हब ऐं बद अक़ीदा माण्हुनि जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि न क़ुरान उन्हनि जी पाड़ पटे छॾी अहिड़ी पाड़ पटी सम्झो वरी क़यामत ताईं साई थींदनी समझो था न तॾहिं त जंहिंजी पाड़ पटियल आहे न उहो सुधरे नथो मुंहिंजूं तकरीरूं ॿुधी धाड़ेल धाड़ा छॾे विया चोर चोरियूं छॾे विया ज़ानी ज़िनाऊं छॾे विया शराबी शराब छॾे विया पर जंहिंजी पाड़ ई पटी पई आहे उनखे क़ुरान असर करे त कहिड़ो करे मुंहिंजी तकरीर उनखे कहिड़ो असर फरमाए वठे वण जुदा कया मेई धरियणूं धार तन सुकन कहिड़ी सार त उठा मींहं मलीर ते
मींहं वसंदा आहिनि न त सुका थोड़ा जेकी आहिनि न उहे बि सावाती गौच गोशा अंगूर कढंदा आहिनि हर पासे सावक थी वेंदी आहे पर जंहिं बुंड जी पहाड़ ई पटियल हुजे कोन सम्झो जंहिंजी पहाड़ पटियल हुजे भिटाई तो फरमाए त तन सुकन कहिड़ी सार त के उठा मींहं मलीर ते मींहं वसन त सावा उहे वण थींदा जंहिंजूं पहाड़ूं हूंदियूं न जंहिंजी पहाड़ ई नाहे उनखे कहिड़ी ख़बर त मलीर ते मींहं वसे सम्झो था न अलाह हिननि जी पहाड़ पटे छॾी आहे तव्हां हिननि जो दिलि में कंदा ई न कयो घणा वेठा आहिनि दिलि में अञा हमदर्दी अथनि साईं त क़ुर था पढ़नि कंध ते बिस्तरो कयूं गली गली तबलीग था कनि अलाह जो पैगाम था पहुचाइनि माण्हुनि खे निमाज़ था पढ़णु सेखारनि घणा वेठा सोचींदा आहिनि भली नमाज़ूं पढ़नि भली कंध ते बिस्तरा खयूं अथनि पर इन्हनि जो मुक़द्दर जहन्नम जेको नबी जी अम्मा खे चवे त जहन्नम में इहो पाण जन्नत में वेंदो जवाब त ॾियो न छो था ॻाल्हायो हा जन्नत त रब ठाही आहे हिननि आशिक़नि जे लाइ जेके मुस्तफ़ा खे मञंदा आहिनि ऐं मदीने वारे साईं जे ॾाॾंग सां बि प्यार नानक सां बि प्यार त हुज़ूर जी आल सां क़यामत ताईं अहल बैत जेके थींदा उन्हनि सां बि प्यार सम्झो हाणे तव्हांखे मां हदीसूं थो ॿुधायां इन क़ुरान जी आयत वतकल्लुबक फि साजिदीन महबूब सजदन करण वारनि में तुंहिंजो रूह तुंहिंजो नूर जेको मुंतकिल थियो पे न मां रब ॾिसां रब जी दीद हुई मुस्तफ़ा जे नूर जी मुंतकिली जीअं थिए पई न अलाह फरमाए थो मां ॾिसां पियो जन ते रब जी नज़र हुजे रब जी निगाह हुजे जन जे मथां वो हर ॾाढो जन्नती आहे हर ॾाढो तौहीद वारो मुवहिद आहे अल्लाह जे मञण वारो आहे ऐं हुज़ूर जो हर ॾाढो जन्नत जो हक़दार बेशक हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आहे मुअज्जम कबीर तबरानी में कश्फुल अस्तार में ऐं तबक़ातुल कुबरा में इहा रिवायत अचे थी त तकल्लुबक फि साजिदीन जी तशरीह कंदे नबी जो सौट हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास तो चवे त मिन नबियन इल्ला नबियन हत्ता उखरिजत नबिया महबूब हिकड़े नबी का बे नबी दे बे नबी का टे नबी दे टे नबी का चौथे नबी दे तुंहिंजो नूर मुहम्मदी मुंतकिल थींदे थींदे ताजो जॾहिं तूं आए त ॼमंदे ई नबूवत जो ताज कयूं हड़नी नबीअ खे 40 साल नबूवत जो इज़हार थियो महबूब तूं ॼाए त ॼमंदे ई नबी हो हत्ता उखरिजत नबिया ऐसी तई जो महबूब तूं जेॾी महिल जल वगर थिए न धरती ते त ॼमंदे ई ॼाम ईंदे ई नबी सुभान अल्लाह वफी रिवायत क़ाल मिन सुल्ब नबिय्यिन इला सुल्ब नबिय्यिन हत्ता सिरत नबिया महबूब तुंहिंजे नूर खे हिकु नबीअ खां वरी ॿिए नबीअ जे ॾांहुं मुंतकिल कयो विच में जेके ॾाॾंग आयो भला के नबीअ न हुया पर अॻिते हली हिकु ॿिनि वास्तनि खां पोइ वरी नबी अची वियो नूर मुहम्मदी नबियनि खां नबियनि ॾे मुंतकिल थींदो वियो
हत्ता सिरत नबिया, ऐसी थी जो महबूबतों के नबी अपनाए उतारो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बी रिवायत ए फी अस्लाबिल आबाए आदम व नूह व इब्राहिम हत्ता अखरजहु नबिया। तफसीर कुर्तबी वालों लिखे तो महबूब तो के पाक नबियन जे पुछन में तुझे नूर के मुंतकिल कयम। आदम का नूह दे, नूह का इब्राहिम दे, इब्राहिम का इस्माइल दे। हलंदे हलंदे था जो अखरजहु नबिया, अभी वतू आए तो के जमदे नबी बनायो था। तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इब्न साकिर में रिवायत जे थी, इमाम अबू नुएम दलाइल नबूवह में यह रिवायत दिया। तफसीर बग़वी में इन रिवायत के ऊपर तफसीर में नकुल कयो आ व तकल्लुबक फि साजिदीन। इन जी तशरीह मा ज़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतकल्लबु फी अस्लाबिल अंबिया हत्ता वलदतु उम्मुहु। मदीने वाले साईं जो नूर नबियन जे पुश्तन में मुंतकिल थींदे थींदे तां जो जनाबे अब्दुल्ला का अम्मा आमिना साईं वट आयो ऐं अम्मा आमिना साईं मोहम्मद मुस्तफा जे नूर के जन्म ॾिनो। जेरी मल विलादत थी न तो अम्मा आमिना साईं ईअं न चयो त मूंखे पुट ॼाओ आहे। चुबो आहे न, असां पुट ॼाओ धीउ ॼाई, असां पुट ॼाओ आहे, असां न्याणी ॼाई आहे। अम्मा खां पुछो छा ॼाऊ हुई? फरमाई खरज मिन्नी नूर। लो आबी गजूर। हाँ, अम्मा साईं फरमायो खरज मिन्नी मुमा नूर जो ज़ुहूर थियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं कुरान जी आयत लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। सुभान अल्लाह। इनमें जेके लफ्ज़ अचनि था रसूलुम मिन अनफुसिकुम, इन जो तर्जुमो ऐं तशरीह हज़रत इमाम जाफर सादिक कई। जाफरी दस आहियूं न, इमाम जाफर सादिक जे मञण वारा। असां नक्शबंदियुनि जो पीर आहे इमाम जाफर सादिक। नचे वो सुभान अल्लाह। इमाम जाफर सादिक तो फरमाए, अल्लाह फरमायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम, मुझो रसूल तव्हां वटि तव्हां जे जाननि मजा आयो आहे। तव्हां जी तकलीफ़ मुझे नबी खे ॾुखी लॻंदी आहे, तव्हां जे भलाई जी इंतहा चाहींदो आहे। मोमिननि जे मथां वॾी बाझ वारो, वॾी शफ़क़त वारो रसूल बणिजी आयो आहे। इन जी तशरीह कंदे हज़रत इमाम जाफर सादिक तो फरमाए लम युसिबहु शैउन मिन विलादतिल जाहिलियत व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खरजतु मिन निकाहिन गैर सिफा।
मदीने वाले साईं के रब पाकीज़ा अंदाज में पैदा फरमाए। पाकीज़ा किया जो बीबी आमना हजरत अब्दुल्ला खां वठी हजरत सैयदना आदम ताईं हुजूर जो जेको भी ॾाॾंग या नानंग जेके भी घराना आहिनि वो बगैर निकाह जे को भी बच्चो पैदा न थियो। जाहिलियत में जहालत जे दौर में ये हुयो जो के मानू बिना निकाह जे भी पैदा थींदा हुया, पर मोहम्मद मुस्तफा जो पूरो जेको ॾाॾंग ऐं नानंग आहे इन्हनि में जाहिलियत वारी कंहिं भी ज़र्रे जो मिलावट न आहे। पीअर भी पाक त अमड़ियूं भी पाक, नानंग भी पाक त ॾाॾंग भी पाक, पाक घराननि मंझां, पाक पेकनि मां, पाक पुठियुनि मां पाक मोहम्मद पैदा। हिकड़ा सुभान अल्लाह चवनि था, हिकड़नि जे वात में मुंह न है। जे गूंगो आई तो वो चुप भली माठ की बैठो तो दे मयार ना बाकी अल्लाह तो के ज़बान छाजे ला ॾिनी आ। जे मुस्तफा जो शान लगाई तो वो ज़बान का गूंगो हो जाओ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मां कुरान पढ़ा, मां हदीस पढ़ा, मां बुजुर्गन जा कौल बयान कया तो चो सुभान अल्लाह। बात पट्टे चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मुर्की मुर्की चो सुभान अल्लाह। तू शिकल चोदी कुचड़ी थे तुझी, मुंह चो तो गुंजाई तू, तुझे नबी दी वाकान दी थे तुझे तो यार। मुझे पैगाम रुगे तव्हां ताईं न आहे, परे परे ताईं पहुचे थो। रात मेहड़ में जलसो करे निकतुस त मक्के मां फोन आई चीज़ी तव्हांजी सॼी तकरीर असां मक्के में ॿुधी। मोमिनो ठरो, ख़ुशि थियो, बाक़ी सड़ण वारा पिया सड़ंदा, जलण वारा पिया जलंदा। हाँ उन्हनि खे फट थींदा त वरी मुंहिंजी तकरीर उन्हनि ते लूण बुरके छॾी, चपटी वरी मिर्चनि जी बि विझूड़ी मिर्चनि जी चपटी। नूर वाला आया है, नूर लेकर आया है, सारे आलम में ये देखो ऐसा नूर छाया है। अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। खसाइस कुबरा में इमाम सुयूती रिवायत आंदिया, मवाहिबुल दुनिया वाले पे या रिवायत आंदिया, फतहुल कदीर वाले भी या रिवायत आंदिया। हजरत अनस तो चवे कर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम। मदीने वाले साईं ये आयत पढ़ी थी तव्हां वटि रसूल आयो तव्हां वटि रसूल महबूब इहा आयत पढ़ी त माण्हुनि हज़रत अलीअ खे अर्ज़ कयो त अली तूं बाबे मदीनतुल इल्म आई। मदीने वारो साईं इल्म जो शहर आ, तू
इल्म जो दर आई। इन आयत जी असांखे तशरीह करे ॿुधा, इन आयत जो असांखे तफ़सीर ॿुधाए। मुस्तफ़ा इल्म जो शहर आ, अली इल्म जो दर आ। असहाबन जो अक़ीदो आ त क़ुरान खे समझणो आ त अलीअ जी ज़ुबान मां समझणो पवंदो। छो त कानून इहो आहे त अचबो कंहिं बि घर में किथां दरवाजे खां ऐं भित टपी केर ईंदा आहिनि। चोर हाँ, जेके अली खे मञण वारा आहिनि, इहे कानून सां दस्तूर सां आहिनि। जेके अली जो दर छॾे इल्म हासिल कनि, फहम हासिल कनि, दीन हासिल करणु चाहिनि, अलीअ जे दर खे छॾे ॾियनि, इहे चोर आहिनि, इहे भितियूं टपंदा, खाट हणंदा। पर मोमिन उहे आहिनि जेके अलीअ जे दर ते झुकंदा आहिनि। इश्क मचाचो अली अली, मोहब्बत माचो अली अली, साईं कंदो सब भली भली। इश्क मचाचो अली अली, मोहब्बत माचो अली अली। हसन हुसैन जो बाबो आहे, मूलिद जे जो काबो आहे, तो मुंह पिया दामन झली झली, दामन झली असां सभिनी पिया दामन झली झली। इश्क मचाचो मोहब्बत माचो अली अली। हस आ शाहे नजफ जो जेको शरफ न जाने, दोज़ख दे उहो जल्दी पलाणे। मर्दो मुनाफिक रुली रुली, मर्दो मुनाफिक रुली रुली। इश्क मचाचो अली अली, मोहब्बत माचो अली अली। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, हजरत मौला अली शेर जली मुझे सोने हबीब जे राज़न जो वाकिफ़ा, हुजूर जे इसरार खां आगाह अलिया। छो त अलीअ जो वजूद मोहम्मद मुस्तफा जो वजूद आ। हजरत हैदर करार मदीने वाले साईं का पुछो इन आयत जो राज, साईं इन आयत जी हकीकत छाए। मदीने वाले साईं अलीअ खे ॿुधायो, अली उम्मत खे ॿुधायो। अली पुछो, फकाल अली इब्न अबी तालिब या रसूल अल्लाह मा माना मिन अनफुसिकुम। ये नबी तव्हांजे नफ़्सन मां, तव्हांजे जाननि मां आयो आहे। महबूब इन जो राज़ छा आहे, असांजे जाननि मां कीअं आयो आहे? वो जेको हुजूर सबक सेखारियो सो अलीअ सबक सिखियो, उम्मत खे सेखारियो। काल नसबन व सिहरन व हसबन लैस फीय वला फी आबाई मिल्लतुन आदम सिफाहुन कुल्लुना निकाह। हजरत आदम खां वठी जनाब अब्दुल्ला ताईं महबूब जो जेको बि नसब आहे, साहुराणा या नानाणा या ॾाॾाणा, महबूब जो जेको बि घराणो आहे
उन पूरे घराने में को भी बिना निकाह जे न थियो हड़ई शरई कानूनी निकाह सा के में बे का जहालत वारो शक शुको न हुयो सभई पाक साफ शान वारा इज्जत अजमत वारा सुभान अल्लाह सुभान अल्लाह जॾहिं इन पाक घराने मजा सोने हबीब मदीने वाले साईं जी जलवागरी थी हजरत मुतल्लिब बिन अबी वदा का रिवायत तेकड़ी हजरत अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु हबीबन करीमन वटायो कुरैश पाण में का गुफ्तगू पिया कन वो गुफ्तगू कंदे हुजूर जे खानदान जे बारे में कुछ लफ्ज सुठा न ॻाल्हायूं कुरैश गुफ्तगू कंदे हुजूर जे घराने जे बारे में कुछ सुठा लफ्ज न ॻाल्हाया हजरत अब्बास ॿुधा हजरत अब्बास अचे मदीने वाले साईं खे अर्ज़ कयो त साईं अॼु मूं कुछ माण्हुनि खां ही ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि तव्हां जे घराने जे बारे में ही चवनि पिया बस देर न गुज़री साईं जन फरमायो त मुंहिंजी उम्मत खे हुकुम ॾियो त सभु गॾु थियनि मिंबर वटि गॾु थियनि त मां ख़ुतबो ॾींदुसि मदीने वारे जो सॾु थियो त हड़ई महबूब सॾे त कींदा सम्झो सुनो सुनो बिठाई तो फरमाए तो महबूबन मेहरमा हबीबन हेगार मझा मेहर सद कयो सोमू सब जमार ओरण ही उहो थी वो मिठाज महबूब जे लफ्ज़न जो ने सद जो वो मिठाज सॼी जिंदगी विसरंदो अल्लाह करे एड़ो को प्यार वारो सद असां खे करे महबूब मेहर मां सद खुद करमी हलिया फकीर हलिया त तोखे पर जलो देखा अल्लाह कंदो वो भी ईंदो इन सारी जमात के इन सभिनी आशिकन खे हबीब जो सद थियो सब अचे गॾु थिया ऐं मदीने वाले साईं फरमायो त माना न ॿुधायो त मां केरु आहियां अजीब सवाल आहे ॿुधायो मां केरु आहियां साहबन जो फकालू अंत रसूलुल्लाह अलैहि सलाम हबीब तू अल्लाह जो रसूल आई ते सलाम किया तू अल्लाह जो रसूल आई पर मैं इहो नथो पुछांव रसूल त आहियां अल्लाह जो रसूल त आहियां पर पुछां तो त मां केरु आहियां मुंहिंजो घरानो कहिड़ो आहे मुंहिंजी ज़ात कहिड़ी आहे मुंहिंजी क़ौम कहिड़ी आहे ॿुधायो मां केरु आहियां सब चुप थी विया अॼु अजीब कैफियत हुई अजीब सवाल हुयो सॼी ज़िंदगी कलमो पे पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह साहबी न पिया सुञाणनि छा हुजूर खे मके वारा न पिया सुञाणनि छा महबूब खे साईं पुछनि था ॿुधायो मां केरु आहियां हाणे सभु चुप थी विया वो मदीने वारे साईं फरमायो त ॿुधो अना मुहम्मद बिन अब्दुल्लाह बिन अब्दुल मुतल्लिब ॿुधो मां मुहम्मद आहियां अब्दुल्लाह जो पुटु आहियां अब्दुल मुतल्लिब जो पोटो आहियां ॿुधो मुझे घराने जे बारे में कलाम करण वारो मुनाफिको ॿुधो मां मोहम्मद बिन अब्दुल्लाह बिन अब्दुल मुतल्लिब आहियां इन्नल्लाह खलक़ल खल्क़ फजअलनी फी खैरिहिम फिरका जने अल्लाह ताला मखलूक के पैदा कयो तो मुके सभिनी का भली जमात में मुके
सुम जलहुम फिरकतैन, वो उन्हें भली मखलूक के रब बिन सन में विरायो, फजलनी फी खैरिहिम फिरका, तो उन्होंने बिन्नी जमात मा देखा भले में भली जमात की, वो मोहम्मद के रब उन्हें में। सुम जलहुम कबाइल, वो अल्लाह तआला कबीला ठाया, कौम उठायूं, जाति उठायूं, के चांडिया के मंसी के मलाना के मोहाना के अरब के तुर्क के हिंदी के सिंधी, रब कौमों ही कबीला ठाया। फजलनी फी खैरिहिम कबील, वो पूरी इंसान जात में देखो भले का भलो कबीलो हुयो, मुखे रब उन्हें में। सुम्म जलहुम बुयूतुम, तो अल्लाह तआला जल्ल शानहू घर ठाया, घराना बनाया, वो फजलनी फी खैरिहिम बैता, वो सब का देखो भले में भलो घरानो हुयो, अल्लाह तआला मुखे उन घराने में। बुधो फजलनी फी खैरिहिम बैतन व खैरिहिम नसबा, सब कन खोले बुधो तो मुंह मोहम्मद के रब बेहतरीन घराने में पैदा करो, नसबी तौर में नसबी तरह सब का भले नसब में जे आयुस मां मोहम्मद करीम। मोहम्मद जी जात सभिनी जातियुनि में भली, मदीने वारे जो घरानो सभिनी घराननि में भलो, मदीने वारे साईं जो खानदान सभिनी खानदाननि में भलो, मोहम्मद करीम जो कबीलो सभिनी कबीलनि में भलो, मोहम्मद जा नानाणा सभिनी जे नानाणनि खां भला, मदीने वारे जा ॾाॾाणा सभिनी जे ॾाॾाणनि खां भला, मदीने वारे जो घर सभिनी घरनि खां भलो। हाँ तोखे तुंहिंजो घर वणंदो, मूंखे मुंहिंजो घर वणंदो, भली कखां झूपड़ो हुजे त हर कंहिंखे पंहिंजो घर वणंदो आहे, छो त मुंहिंजो घर भलो आहे, पर सॼी दुनिया जा घर हिक पासे, मुंहिंजे मोहम्मद मुस्तफा जो घर सभिनी घरनि में। हे उहो घर आहे जिते अल्लाह जो अर्श बि री सघंदो आहे, हे उहो घर आहे जिते जन्नत बि री सघंदी आहे। घरनि में भलो घर मोहम्मद मुस्तफा जो, कबीलनि में भलो कबीलो मदीने वारे साईं जो, ऐं अमड़ियुनि में भली अम्मा मुंहिंजे महबूब मोहम्मद। हाँ विलादत में सभिनी जी का भली विलादत मुझे दिलबर मोहम्मद। हाँ जेमल आया न अम्मा आमिना साईं जे घर में, अम्मा साईं फरमाए मुझो घर सजो रंग बिरंगी बत्तियूं बिजलियूं चिमकन थियूं। अल्लाह हेड़ो नूर हेड़ी रोशनी मूं जिंदगी में कॾहिं न ॾिठी। ऐं अजीब ॻाल्हि इहा आहे त औरत जो व्यम थींदो आहे त रिश्तेदार अज़ीज़ करीब मायूं गॾु थींदियूं आहिनि, या दाई आई हूंदी आहे व्यम कराइण जे लाइ, पर अजीब दस्तूर हुयो जो ओॾी महिल अम्मा बिल्कुलु अकेली हुई, का दाई बि न हुई। अम्मा फरमाए थी अकेली हुजां हीअं पाण खे जो हे नूर चमक रोशनियूं ॾिठमि त हैरत में अची सोचां पई त ही छा मंज़र आहे। तेसी मुंहिंजे घर जी छत खुली, हीअं नूर जो तख्त लथो, तख्त मुंहिंजे कमरे में मुंहिंजे हुजरे में तख्त लथो, ऐं उहो घर मक्के में अॼु बि मौजूद अथव। ऐं मूंखे अल्लाह ताला उहा सआदत नसीब कई आहे जो उन घर में जिते महबूब जी विलादत थी उते सजदो निमाज़ पढ़ी आहे।
पंहिंजे हिकिड़े किताब जूं कुझु सिटरूं कुझु पन्ना मां उन जाइ ते वेही लिखी वायो विया जिते महबूब जी विलादत थी। साईं सरदार जो या मूं मिसकीन जी खुश नसीबी आहे कि न तव्हां सैयद फ़ैसिलो ॾियो। हाँ आया गदलो गुनाहगार मालिक जा वॾा वड़ है मदीने वारे साईं जी वॾी करम नवाज़ी है। ओ अम्मा साईं जी फरमाए त मुंहिंजे घर जी छत खुली पई हीअं तख़्त नाज़ुल थियो उन ते ॿ औरतूं वेठल हुयूं डिघे कद वारियूं जीअं खजूरुनि जा वण डिघा हूंदा आहिनि न जीअं बनू अब्द मुनाफ़ जूं न्याणियूं जीअं डिघियूं कदावर सोणियूं हूंदियूं आहिनि ईअं ॿ औरतूं हुस्न ऐं जमाल वारियूं तख़्त ते उन घर में मुंहिंजे उजरे में अंदरि हीअं नाज़ुल थी। मूं पुछो अम्मा केरु आयो? चवण लॻियूं त अम्मा आमिना हीअ बीबी मरियम हीअ बीबी आसिया है। बीबी मरियम जेका ईसा रूह अल्लाह जी अमड़ हुई पाक दामन हुई हीअ बीबी मरियम हीअ बीबी आसिया है जेके जन्नत में मोहम्मद घोट जूं कुआरियूं थींदियूं अॼु पंहिंजे घोट जी अमड़ अकेली हुई पाण खे अकेलो पई समझे असां दिलदारी ॾियण जे लाइ जन्नत मां लही आहियूं। असांजो घोट मोहम्मद जो अचण वारो अमा हे भला नूर छाजो हे बत्तियूं बिजलियूं थी ॾिसां इहो छा आहे? ओ आमिना साईं ये जन्नत जा मलाइक आहिनि ये अल्लाह जा फरिश्ता आहिनि जेके मुस्तफा जी ख़ुशीअ में नूर झगमग करे। अॼु जन्नत जूं हूरूं बि हुज़ूर जे आमद जी ख़ुशीअ जा गीत ॻाए रहियूं आहिनि। मुस्तफा करीम जे आमद जी ख़ुशी में पूरे 14 तबक़नि में अॼु ख़ुशियूं फलक के निजारो ज़मीं की बहारों खुशी सब मनाओ हुजूर आ गए हिकिड़ो मजदां खे कंदो हिकड़ी भी ज़बान चुप न रहे ये हुजूर आ गए 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 फलक के नजारों ज़मीं की सभी दे मनाओ हुजूर आ गए उठो गम के मारो चलो बेसारो खबर ये सुनाओ हुजूर आ गए हुजूर आ गए हुजूर आ गए अनोखा निराला वो ज़ीशान आया वो सारे रसूलों का सुल्तान आया। अनोखा निराला वो ज़ीशान आया वो सारे रसूलों का सुल्तान आया। अरे कच खुला हो अरे बादशाह निगाहें झुकाओ हुजूर आ गए हुजूर आ गए
सुभान अल्लाह तो दिल ठरन थी आशिकन जा सीना ठरन था हुजूर आ गए हुजूर आ गए हुजूर आ गए बोलो हुजूर आ हवाओं में जज्बात हैं मरहबा के फिजाओं में नज़मात सल्ले अला के दरूदों के गजरे सलामों के तोहफे गुलामों सजाओ हुजूर आ गए हुजूर आ गए हुजूर आ गए समा है सनाए हबीबे खुदा का ये मिलाद है सरवरे अंबिया का नबी के गदाओ अरे नबी के गदाओ सब एक दूसरे को गले से लगाओ गले से लगाओ मेरे हुजूर आ गए हुजूर आ गए जो आया जग झरकी मुख मुर्की पिया नाड़ो वढल हुयो खुतनो थियल हुयो गुस्ल दिनल हुयो तेल मखियल हुयो सुरमो पातल हुयो कंगो दिनल हुयो अतर मखियल हुयो बदन कुदरती सिंगायल सवारियल हुयो पेशानी चिमके पई गल बहकन पिया ज़बान चुरे पई आवाज पहुंचे रब हबली उम्मती मौला मुझी उम्मत बख्शे दे मौला मुझी उम्मत बख्शे दे रब हबली उम्मती जी इंदे सारत नाई सदा मिस्कीन गरीबन जो अमामिना जे घर में सरदार चीलो सब दिल सा दुरूद पढ़ो सब दिल सा दुरूद पढ़ो इसी नूर भरियो चेहरो सोनियो सुर में नाक रखियो हाय हाय अम्मा हलीमा थी फरमाए तो जब मां अपने कबीले बनु साद में आया से ना हुजूर के खणन जे ला तो साईं जन हुजरे में आरामी हुया मां जो अंदर हुजरे में दाखिल थियसि तो महबूब ने अखियों मुबारक खोले मुडे डिठो ऐ महबूब मुर्किया हाय हाय महबूब मुर्किया कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर तबस्सुमा
महबूब जी आदत मुबारक ही अक्सर करे मुर्कन दे नजर ईंदा हां अज बन जखने अल्लाह तुझो खणी भाग मुकद्दर चिमकाए ए ख्वाब में मुस्तफा जो दीदार थी पवी ख्वाब में जे मदीने वाली की ज़ियारत थी न तू जो ॾिसंदे न फ़कीर त हुज़ूर तोखे मुर्कंदे नज़र ईंदा कुर्बान वञा पंहिंजे मुस्तफा जे मुर्कण जी आदत सदके वञा सोने जे मुर्कण महबूब मिठा तुझे मुर्कण ताम सदके महबूब मिठा तुझे मुर्कण ताम सदके अम्मा आयशा सिद्दीक़ा जे सुई नहण ताम सदके वलियन के दीदार थींदा है जे भी महबूब जे दीदार कयो उन्हें इहा ॻाल्हि कई त मुस्तफा के मुर्क दे रब शरण मुर्कदड़ चेहरे जी सभिनी खे ज़ियारत ऐं दीदार हसीन चेहरो लाल लबड़ा ये गुलन में गुलाब नाए ओ जाने जाना ओ शाए शाह जगने में तुझो सही हजारे हबीब ठारी निहारी ओ जब निहारी खिली कारी ओ झलक हशर जो उन दे हिसाब नाहे ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तुझो जवाब नाहे हसीने रो लाल लबड़ा चेहरो लाल लबड़ा मिठा तुम आई मली आई सखा में सिज कब सची हुआ सवाली खाली छजो जे तो सवाली ये लिखो के किताब बनाए सवाली खाली छजो जे तो ये लिखो के किताब बनाए हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा ओ दिल दिल थी घुरे मुझी दिल दिल थी घुरे मुझी दिल वो वरमो बची मुसाफिर दिल दिल थी घुरे
प्रीति व्यानी है घनेरा तुझे जोश जलाया चेरा ओ प्रीति व्यानी है घनेरा तुझे जोश जलाया चेरा बनुकी नया साधा तेरा अच्छे मेट असांजा मेरा लह कमजोरन जी कलवो लह कमजोरन जी कलवो वरुमो भयची मुसा मिलो दिल दिल थी घुरे दिल दिल थी घुरे मुझी दिल वो सुख सब्र करार वियाथ में अच्छे दिल में पेचक याथ में सुख सब्र करार वियाथ में अच्छे दिल में तो लहीना हालत याथ में सब निकरी ताल वियाथ में ओ आई सुनो गुलाबी गुलवो आई सुनो गुलाबी गुलवो वरमो बयची मुसा मिलवो दिल दिल थी घुरे इन कर मुल्ला जा जानी करे अचण संदीए सानी इन सारी जमात जा जानी करे अचण सदीए सानी वठ मोब मिठा मेहमानी करे अचण सदीए सानी खणी नेण खुशी मां खिलवो खणी नेण खुशी मां खिलवो वरमो बयची मुसा खिलवो दिल दिल थी घुरे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सोना हबीब आया गरीब अंडा गमख्वार मिस्कीन अंडा मददगार आया साईं फरमाता इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा मां मोहम्मद करीम तवाला सेखारी दड़ बणजी आयो के सेखार समझाइण वारो पढ़ाइण वारो बणजी आयो आहियां तव्हांखे सुठा रस्ता ॾेखारण आयो आहियां बुरनि रस्तनि खां बचाइण आयो आहियां तव्हांखे जहन्नम खां छॾाए जन्नती बनाइण आयो आहियां महबूब असांजा उस्ताद बणजी आया मुअल्लिम बणजी आया सेखारींदड़ बणजी आया सुठियूं राहूं ॾेखारींदड़ बणजी आया जेको रस्तो महबूब ॾेखारींदो सेखारींदो मञंदो मञंदो सची ॿुधायो महबूब जो चयो मञंदो जी को महबूब जा कुछ उहे फरमूदा तव्हांखे ॿुधायां जेको हुज़ूर असांखे सेखारियो सिखंदव यादि कंदव अमल भी कंदव कहिड़ा कहिड़ा हसन देखणा महबूब जे फरमान ते अमल कंदव साईं फरमाइनि था इज़ा अताकुम कबीरु कौमिन फअक्रिमू जॾहिं तव्हांजे कौम जो को चङो मुड़ुसु अचे त तव्हां उन जी इज़त कंदा कयो
को सैयद अचे, को पीर अचे, को कबीले जो चङो मुड़स अचे, जंहिंखे रब इज़त ॾिनी आहे अव्हां बि उन जी इज़त कयो। महबूब जो फरमान अमल कंदो। ॿियो साईं जो फरमान आहे, ॿुधो सुन हबीब था फरमाइनि, इज़ा अरदत अमरन फतदब्बर, जॾहिं बि तव्हां कंहिं कम जो इरादो कयो, को कम करणु चाहियो त पहिरीं सोचजो, समझजो, गौर कजो, फिक्र कजो, पोइ हथ विझजो। केॾी सुहिणी सलाह आहे, एॾो सुहिणो सबक़ आहे मदीने वारे साईं सेखारियो। ईअं बज़ेर में अची हण खण ईअं न, सोचे समझी को बि कमु कयो, रिश्तो कयो, माइटी कयो, कारोबार कयो, तिजारत कयो, वापार कयो, कंहिंखे यार बणायो। कारीहर में त न विझबो न, अहिड़ो यार कटड़ू त न कबो न जेको पाण ॿुॾे तव्हांखे बि ॿुॾे। साईं फरमाइनि था, जॾहिं बि को कमु कयो त तव्हां सोचे समझी कमु कंदा कयो। साईं फरमाइनि था, इज़ा अरादल्लाहु बिअब्दिन खैरन सय्यर हवाइजन नास इलैहि, जॾहिं अल्लाह के पाने सां ख़ैर जो इरादो कंदो आहे त माण्हुनि जा उन में कम विझंदो आहे। माण्हुनि जो तव्हां में कम पवे। और सिंधी में पाक उड़ींदा आहिनि त गिदड़ जे उन में कम पियो त वञी जबल ते लाथो। तव्हांखे अल्लाह इज़त ॾिनी आहे, इल्मु ॾिनो आहे, कलम ॾिनो आहे, तव्हांखे रब करीम का अहमियत का हैसियत ॾिनी आहे, तॾहिं त माण्हू तव्हां वटि कम खणी था अचनि। ओ वॾेरा साहब, हे ग़रीब तुंहिंजे दर ते ताईं वेठा आहिनि, इन्हनि खां नफ़रत न कर। पेशी ते पेशी ईंदड़ आचर ते अचजांइ, आचर ते आयो वरी चए थो अरबा ते अचजांइ, वरी ग़रीब अरबा ते आयो वरी सूमर ते अचजांइ। ये पेशियूं खुटनि नथियूं। अॼु मां वांदो न आहियां, अॼु मुंहिंजे मथे में सूर आहे। वो ग़रीब केतिरा पंध थो करे थो तो में कंहिंजो कमु पियो आहे। ओ ऑफिसर, रब तोखे कलम जो पावर ॾिनो आहे त तूं सखी थी, कलम जी सखावत कर, सखावत। ओ पीर साहब, जे तुंहिंजूं दुआऊं क़बूल आहिनि, को ग़रीब दुआउनि जे लाइ चई थो त बख़ीली न कर, बुक खणी दुआ ॾींसि। ओ वापारी, ओ ताजर, ओ दुकानदार, को नंढड़े हटड़े वारो, तूं वॾो वापारी आहीं, को नंढड़े हटड़े वारो अची थो, उनखे 20-25 हज़ार जो उधारो ॾिनो ई, ग़रीब जी हटड़ी भली पवंदी। रब इन जे सदके तोखे वधाईंदो, बरकतूं ॾींदो, खुटंदे न वधंदे। को सायल अचे, को मंगतो अचे, को कम संगे अचे त जे तव्हांजे हथ वस आहे त खाली न मोटायोसि। या नबी सोने जी तालीम आहे, क़बूल आहे या न आहे क़बूल? अमल कंदो या न कंदो? हाँ, अञा ॿुधो, सोना हबीब था फरमाइनि, इज़ा हाक फी सदरिक शैउन फदअहु। मुस्तदरक हाकिम में यह रिवायत आहे। साईं फरमाइनि था, जॾहिं का शइ सीने में खुट के त छॾे ॾींसि। को कमु करणु चाहींदो हीअं कयां, पर दिलि में खुट को पवई, तव्हां कोन सम्झी ॻाल्हि। हिकिड़ो माण्हू कमु करे थो न, दिलि मुतमइन हूंदी आहे, दिलि मुतमइन हूंदी आहे, उहो कमु कयो।
पर जे में दिल में खुटको पवे न कया न कया फायदो थींदो अले नुक़सान थींदो जायज़ आहे अले नाजायज़ आहे हलाल आहे अले हराम जे कम में खुटको पवे छॾे ॾियो इहो मुस्तफ़ा फरमान इहो मुंहिंजे मदीने वारे साईं जो फरमान आहे जे ॻाल्हि में खुटको पवेव न हे उसूल अथव ज़िंदगी गुज़ारण जा उसूल आहिनि जेके मदीने वारे साईं सिखा इहो हिकिड़ो सबक़ यादि थियो न तव्हांखे सॼी ज़िंदगी कमु ईंदो पुट सम्झो था साईं फरमाइनि था इज़ा अजज़त फकुल हस्बी अल्लाह इमाम बेहकी सुनन कुबरा में यह रिवायत आंदी आहे साईं फरमाइनि था जॾहिं तूं के कम खां आजिज़ थी पवी कम न थियई पोइ हीअं चवंदो कर हस्बी अल्लाह जॾहिं को कम न थिएव न छा चवंदो मुंहिंजे लाइ मुंहिंजो रब काफ़ी आहे कहिड़े कम जे लाइ वियो चए थो नथो कयां बस दिलगीर न थियो चओ हस्बी अल्लाह को कम न थियो मुराद पूरी न थी के माण्हू वटि वॾी उमेद खणी वे पर मिलियो ई कोन जे मिलियो त कम न कई खुतो जवाब ॾिनई दिलगीर न थी मुस्तफ़ा करीम ॾस ॾिनो आहे सम्झो था छा चवंदे इहो लफ़्ज़ पंहिंजे दिल ते लिखी वई ये नबी सुने जी तालीम आहे छा चवंदे हस्बी अल्लाह मुझे अल्लाह काफ़ी आहे हेॾों वाह लट भी त हेॾों पट भी हिकड़ी वाह लट भी तभी फली वाह पट भी रब छॾींदुई न रब छॾींदुई न मां तोखे यकीन सां थो चवां पक थो चवां तूं छा चवंदे वेही रंग ॾिस चओ कहिड़े उमेद खणी वे कम न कई चई तुंहिंजी घाटी से ॾिठम हस्बी अल्लाह विसरी न वञे न ईअं न हीअ शाख टपी त वरी विसरी वञे अड़े यार साईं अलाए छा सम्झायो छा चवंदो ऐं सोना हबीब जेके सबक सेखारे विया आहिनि उन मां हिकिड़ो सबक ही बा इदफनु मौताकुम वस्त कौम सालिहीन हिलियतुल औलिया में इमाम अबू नुएम या रिवायत आंदी आहे मकासिद हसना में इमाम सखाबी या रिवायत आंदी आहे साईं फरमाइनि था तव्हां जो को माण्हू मरी वञे न त उन खे सालिहनि जे विच में पूरींदा कयो को माण्हू मरी वञे न ओ माइटड़ा ॻोल्हिया था हॾड़ा हॾड़े विच मिलेसि न साईं फरमाइनि था कि अल्लाह वारे जे पाड़े में कहिड़ी भली तालीम आहे तव्हांजो मैयत जो ॾोहारी आहे मुजरिम आहे गदलो आहे गुनहगार आहे वलीअ जे पाड़े में पूरियो न पाड़े जो रब नंग रखंदो आहे पाड़े जो इज़त शर्म ऐं शान रब रखंदो आहे उन वलीअ जे पाड़े जे करे तव्हांजो ॾोहारी मैयत बख़्शजी ये सबक याद बीहंदा हाँ भला याद न बीहंदा ते मोबाइलूं त भरजन थियूं न पियूं हाँ वरी ॿुधो ऐं इहे सबक मामूली न अथव इहो हिकिड़ो सबक करोड़ खां क़ीमती आहे हाँ ऐं आख़िरी नसीहत जेका मदीने वारे साईं फरमाई हीअ रिवायत आहे इमाम तबरानी मजम कबीर में आंदी आहे इमाम हैसमी मजमू ज़वाइद में आंदी आहे शोफुल ईमान में इमाम बेहकी या रिवायत आंदी आहे मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो
अदीमुन नज़र फिल मुसहफ कुरान मजीद में मुसहफ में टिखी नजर विझी वियो कुरान मजीद में टिखी नजर विझी वियो ही कुरान मजीद ये फुरकान हमीदा ये फयूजुल फुरकान कुरान अल्लाह जो कलाम साईं फरमाइंदा है नसीहत फरमाए अदीमुन नज़र सुभान अल्लाह नजर विझो कुरान में छा थींदो तव्हांजे दिल के कुरान रोशन करे छॾींदो अखियुनि जी नज़र कमज़ोर अथव कुरान खे ॾिसंदे ॾिसंदे अखर ॾिसंदे ॾिसंदे तव्हांजो अखियूं रोशन थी तव्हांजो सीनो पाक थींदो तव्हांजा गुनाह मेटबा तव्हांजे दफ़्तर में नेकियूं लिखबियूं तव्हांखे अजुर ऐं सवाब इनामनि जा अंबार मिलंदा तव्हां कुरान ते नज़र विझंदो रब रहमान वरी तव्हां ते रहमत जी नज़र तव्हां कुरान ते नज़र विझंदो मदीने वारो मीर गुंबद खजरा मां वरी तव्हां ते रहमत जी बरकत जी सखावत जी नज़र मुरीद चवंदा आहिनि साईं नज़रे करम कजो नज़र कजो चवंदा आहिनि या मुरीद जो अक़ीदो आहे मुर्शिद नज़र करे त बेड़ा पार तुंहिंजियूं बि सिधियूं मुरीद नज़र मुर्शिद नज़र करे मुरीद जे मथां न त पौंबार मुर्शिद जी नज़र पर जिते मदीने वारो साईं नज़र करे खुद मालिक करीम पाण नज़र करे छा कंदो कुरान खे ॾिसो पढ़ो ज़ियारत कयो तदब्बुर सां तफक्कुर सां कुरान जी तिलावत कयो भला अरबी नथा सम्झो ते सिंधीअ में कुरान थे हिन कुरान खे मूं पंहिंजे दिल ऐं पंहिंजे ह्यान सां लिखियो 7 साल लॻा आहिनि मूंखे हिन लिखण में 7 साल ऐं खुदा जो कसम उन दिल सां वेही पढ़ंदे त ॼण तूं कुरान सां कचहरी कंदो थो वञे रब रहमान सां रिहान थो एॾो मज़ो ईंदुई एॾो मज़ो ईंदुई मुंहिंजी ॻाल्हि मञ गौर सां फ़िक्र सां वरी हिकिड़ो सुफ़ो पढ़ पर अदीमुन नज़र गौर सां अरबी पढ़ वरी सिंधी पढ़ गौर सां फ़िक्र सां ॾिस त क़ुरान तोखे कहिड़ो थो फैज़ हे ताज़ो एडिशन चोथों आया 5 नओं छपजी आयो आहे इहो तव्हां वटि फ़क़ीर पहुचाईंदो पढ़ो गौर फ़िक्र कयो मुस्तफ़ा करीम जो फरमान मञो अल्लाह तव्हांखे दुनिया आख़िरत जी भलाई चङाई कामयाबी नसीब फरमाईंदो ऐं अॼु रबीउल अव्वल शरीफ़ जी कहिड़ी तारीख़ आहे जी 2 तारीख़ आहे रबीउल अव्वल शरीफ़ जी हिन महीने मुबारक जी 23 जी रात आचर जी रात 23 जी रात जेको पहिरियों आचर थींदो दिसंबर महीने जो पहिरियों आचर मुंहिंजे मुर्शिद करीम जो सालानो उर्स छंछर जी शाम छंछर जी शाम आचर जी रात समझो था याद बीहंदो तव्हां हिकिड़ो
ॾह ॿियनि माण्हुनि खे बि दावत ॾींदो इंशाअल्लाह सदा ॿुधियो न इंशाअल्लाह तव्हां सभिनी खे मुंहिंजे अमड़ियुनि भेनरुनि फ़क़ीराणियुनि खे बि दावत कयां थो इन मुहम्मदी महफ़िल में ईअं सम्झो त देरे जी बटई थींदी सम्झो था नंढा पुछंदा आहिनि त फलाणे सरदार जे देरे जी कॾहिं बटई थींदी खान जे देरे जी कॾहिं बटई थींदी छो त जेका देरे ते ख़ैरात मिलंदी आहे घर पहुचण खां पोइ सम्झो था इहा मुंहिंजे मुर्शिदुल करीमनि जे फैज़ जे देरे जी बटई आहे मुंहिंजे लाइ तव्हां सभिनी बचड़नि खे भाइरुनि खे दोस्तनि खे अमड़ियुनि खे भेनरुनि खे दिलि सां दावत ऐं ॿियो हिकिड़ो ऐलान त जेको मेहड़ में पंहिंजो मरकज़ुल अंसार आहे उते जुमे जो जेको प्रोग्राम रखियोसीं ऐलान कयो नेट ते बि ऐलान थी वियो शेड्यूल अची वियो उहा जुमे जी नमाज़ जेका मरकज़ुल अंसार मेहड़ में रखी हुईसीं उहा उन जे बजाए ॻोठ मोहम्मद सुलेमान कलोड़ो कच्चे में सगियुनि जे पासे में ॻोठ आहे इंशाअल्लाह जुमे जी नमाज़ उते अदा छो त मूं प्रोग्राम रखियो पर मुंहिंजा साईं मुंहिंजा निहायत मेहरबान कदरदान सैयद सरदार अली शाह अल्लाह सही सदन उम्र में इल्म में अमल में मोहब्बत में मज़ीद बरकतूं अता फरमाए साईं जन हुकुम फरमायो मां वो पंहिंजे मरकज़ जो प्रोग्राम कैंसिल कयां थो ऐं साईं जन असांजे तॾे ते आया साईं जन जे कदम कदम जी मां शुक्रिया अदायगी बि कयां थो त साईं जन क़ुर्ब जा कदम खणी आया ऐं असां पंहिंजे दरगाह जो प्रोग्राम कैंसिल करे ऐं उहो प्रोग्राम साईं जे हवाले कयो जेके ॿिन इलाइक़े जा माण्हू ॿिए पासे वेझो आयो त सगियुनि जे पासे में ॻोठ मोहम्मद सुलेमान कलोड़ो में इंशाअल्लाह जुमे जी नमाज़ उते अदा थींदी ऐं शाम जो वरी सोभो मुंसी मेड़े मेहड़ जे पासे में इंशाअल्लाह प्रोग्राम थींदो अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हां सां ॿुधण पंहिंजे तरफ़ क़बूल मंज़ूर फरमाए रब करीम शाह असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए 12 जी रात तव्हांखे ख़बर आहे इंशाअल्लाह दरगाह करमपुर मोरो में थी इन में दादू में थींदी ऐं 12 जे ॾींहुं इंशाअल्लाह जोही में थींदी 12 जी शाम 13 जी रात नीला चौक दादू में اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर कर्ज़ जा कर्ज़ला बीमारनि खे शिफ़ा नसीब कर दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़िंदगी जूं मुश्किलातूं आसान कर उहे कम करा जिन में तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे मौला हिन सारी जमात ते राज़ी थी मालिक सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं जे ॻाल्हियूं ॿुधियूं सी उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين